ज़िले इंतजामिया कश्मीर ऐं पाकिस्तान रेंजर्स कश्मीर पारां मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। पाकिस्तान रेंजर्स सिंध 51 विंग शहबाज़ रेंजर्स कंदकोट ऐं ज़िले इंतजामिया कश्मीर पारां टोड़ी बंगलो दुरानी महर जे इलाइक़े में मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, जंहिंमें माहिर डॉक्टरनि ऐं डॉक्टरनि इलाइक़े वासियुनि जे हर क़िस्म जे मर्ज़ जो सुबुह खां शाम ताईं मुफ़्त मुआइनो करे दवाऊं फ़राहम कयूं। डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी तिबी कैंप पहुची जाइज़ो वरितो। हिन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन इलाइक़े में कैंप लॻाइण ते असां रेंजर्स जे जवाननि खे सलाम पेश कयूं था। कैंप जो मक़सदु हिन इलाइक़नि जे माण्हुनि खे सदन दरवाज़े ते सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करणु आहे। ही कैंप न पर मिनी अस्पताल जो ॾे थी। अहिड़ियूं कैंपूं कश्मीर ज़िले जे ॿिनि इलाइक़नि में पिणु लॻाई वेंदियूं। हिन मौक़े ते DHO एजाज़ सुमरो, ज़िले रेंजर्स अमलदार, सिहत खाते जा अमलदार पिणु मौजूदु हुआ। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।